नाजायज़ी थी आहे, बेदर्दी सां मुंहिंजो बचे खे मारियो। सिंध समेत सॼी दुनिया में माहिरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, जिते मुख़्तलिफ़ हंधनि ते माहिरनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीबूं ऐं मेड़ाका कोठाया पिया वञनि, उते ई खोड़ सारियूं माहिरूं पाण सां थियल ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कंदे नज़र आयूं। साॻी सूरतहाल हैदराबाद जे ॻोठ मोहम्मद थेबो जी रहवासिण साहिबा नाले हिन माउ सां बि आहे। अधाई चौथो चंड हले पियो, चौथो महीनो ॾिसिजी वियो आहे, कुझु कोन थियो आहे। असां ग़रीब सां नाजाइज़ी थी आहे। पशु असां जेके मारे विया आहिनि, इन ॻाल्हि में को ख़बर नथी पवे। असीं वॾेरनि जे आसिरे में रहिजी वियासीं, कुझु कोन कयो आहे। पुलिस बाबा इन पासे एक्शन खणी ई नथी। छो ख़बर छाजे करे? कंहिं झलियो आहे, कंहिं रोकियो आहे। असां ग़रीबनि सां ज़ुल्म थियो आहे, नाजाइज़ी थी आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, न असां वटि पैसो न पाई, असीं त कुझु कोन था करे सघूं। माण्हू आसमान खाई वई आहे, ज़मीन खाई वई आहे, कार्रवाई का बि कोन पिया कनि। चवनि पिया त बसि कम असां करियूं था, इहे ॻाल्हियूं पियूं हलनि। असां माना परेशान थियो वेठा आहियूं, ग़रीब माण्हू। असां हाणे केॾांहुं वञूं? असांखे इंसाफ़ खपे। हैदराबाद समेत सिंध में अहिड़ियूं खोड़ माहिरूं मौजूदु आहिनि जेके समाज जी बेहिसी सबबु भोॻे रहियूं आहिनि। उन लाइ इंसानी हक़नि जी तंज़ीमनि समेत लाॻापियल इदारनि खे घुरिजे त हू माउ जी अज़मत ऐं ममता खे मान ॾींदे मज़लूम माहिरनि सां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठनि, जीअं ज़ुल्म जे सतायल माहिरनि खे तकिड़ो इंसाफ़ मिली सघे। कैमरामैन हसीबरिन सां गॾु इम्तियाज़ खोसो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।